बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मूंखे हिते घुरायो ऐं हिकु टे नौजवान जिन सां मारिया विया आहिनि, जिन सां ज़ुल्म थियो आहे ऐं इंशाअल्लाह असां उन सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। इहा ॻाल्हि कोन्हे त वॾेरो फलाणो कोन्हे ऐं असांजा क़ौम माना हिकु क़ौम पालारी, पर इहो को कोस्तानी माण्हू आहे। इंशाअल्लाह असां उन सां गॾु आहियूं। जंहिं बि असांखे घुरायो हूंदो कारी राति या कहिड़ी बि शाम में असां हिन सां गॾु रहंदासीं ऐं इंशाअल्लाह गॾु आहियूं। ऐं फर्स्ट नंबर इहा आहे जेके बि असांजा नौजवाननि शाबाश उनखे ॾींदोसि, जीअं डॉक्टर इंचार्ज पालारी साहिबा नज़ीर अलियाणी जेके भई तमामु मुंहिंजो थोरातो ऐं जिन सभु मेड़ा को कठे कयो ऐं सभिनी खे हिमत ॾिनी। हाणे त असां सभु चऊं था त बाबा असां ईअं कयो केरु गॾु कोन्हे, पर महिरबानी जिन जी शुरूआति कई आहे ऐं असां उन सां ॾुखियो बिल्कुलु उन सां शरीक कयूं जेके माना जिन सां ज़ुल्म थियो आहे ऐं जिन जा टे नौजवान शहीद कया विया आहिनि, जेके हथ ते मारिया विया आहिनि डंपर माफ़िया, असां उनजे ख़िलाफ़ु कठे थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ऐं जेका बि क़ौम जेके पालारी चाहे को बि कोस्तानी आहे जंहिंसां ज़ुल्म थींदो असां उन सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं ऐं अॼु बि असां इंशाअल्लाह उन सां कठे आहियूं हर मोड़ ताईं ऐं सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे घुराए हिते असांखे शामिलु कयो ऐं इंशाअल्लाह असां उन सां अॼु बि गॾु आहियूं, सुभाणे गॾु रहंदासीं ऐं इंशाअल्लाह उनखे हिमत ॾींदासीं ऐं हिमत अफ़ज़ाई कंदासीं त अॻियां बि वधनि, अञा हिमत कंदा असां उन सां बिल्कुलु अॼु बि कठे हमेशह कठे रहंदासीं। महिरबानी।